हैदराबाद में माहिर मौसमियात सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासखेली मूजिब अॼु कराची, हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, थरपारकर समेत ओभर ॾखिण में गजगोड़ सां बरसात वारनि ककरनि जो सफ़र जारी आहे। असां सां टेलीफोन लाइन ते आहे माहिर मौसमियात सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासखेली। जी ग़ुलाम हुसैन ख़ासखेली, आगाह कजो। जी बिल्कुलु, इहो ॿुधाईंदा हलूं त अॼु बि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु ककरनि जो सफ़र जारी रहंदो ऐं बरसाति जा वसकारा जारी रहंदा। कराची, ठट्टो, सिजावल, चोहड़ जमाली, हैदराबाद, जाती, गोलारची, बदीन, मातली, झुडो, मीरपुर ख़ास, सिंधड़ी, थरपारकर, उमरकोट, नबीसर रोड, सांगड़, खिपरे समेत जामशोरो, भिटशा, टंडो आदम, नवाबशाह, शाहपुर चाकर, सकरन, काज़ी अहमद, सेवण समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ ऐं खिवण सां गॾु बरसाति जा जेके वसकारा आहिनि उहे जारी रहंदा। गजगोड़ वारे ककरनि जो सफ़र जारी रहंदो। जॾहिं त कराची डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ास डिवीज़न ऐं शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह डिवीज़न जे अक्सरियत इलाइक़नि में तेज़ हवाउनि सां गजगोड़ ऐं खिवण सां गॾु ज़ोरदार काफ़ी इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी रहंदो। इन बरसाती सिस्टम में गजगोड़ ऐं खिवण वधीक तेज़ हूंदी, जंहिंजे करे एहतियात करण जी ज़रूरत आहे। जॾहिं तव्हां ॿाहिरि हुजो त खिवण ऐं इन गजगोड़ वारे ककरनि में एहतियात ज़रूरु कंदा। सखर डिवीज़न ऐं लाड़काने डिवीज़न जे कुझु हिसनि में अॼु गजगोड़ वारे ककरनि ठहण सां गॾु मींहं जा इम्कान आहिनि, पर घणो बरसाति जो ज़ोर सिंध जे ओभर ॾखण वारे इलाइक़नि में ऐं सामूंडी इलाइक़नि में वधीक हूंदो। अॼु बि गजगोड़ वारा ककर हिन वक़्तु मीरपुर ख़ास ज़िलो, नवाबशाह ज़िलो, सांगड़ ज़िलो, थरपारकर ज़िलो, उमरकोट ज़िलो, बदीन ज़िलो, टंडो अलायार ज़िलो, सिजावल ज़िलो, टंडो मोहम्मद ख़ान, मटियारी ज़िलो, ठटे समेत कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, नूरियाबाद ऐं जबल वारे इलाइक़नि में बि गजगोड़ वारे ककरनि जो सफ़र जारी आहे। आसमान ते ककर छायल आहिनि ऐं बरसाति जा जेके आहिनि सो कारूंबार ककर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां वसकारा कनि। तेज़ हवाऊं बि इन्हनि ककरनि में मौजूदु आहिनि, जंहिंजे करे उन्हनि में एहतियात करण जी ज़रूरत आहे। गजगोड़ ऐं खिवण वधीक आहे, काफ़ी हंधनि ते गजगोड़ यानी विझ किरी सघे थी, उन में एहतियात करण जी ज़रूरत आहे। नार बंगाल खां हवा जो जेको घटि दॿाउ ठहियो हुयो, उहो बरसाति वारो डी डिप्रेशन वारो सिस्टम हिन वक़्तु पाकिस्तान जे सूबे सिंध जे बिल्कुलु वेझो मौजूदु आहे। इहो जेको हवा जो घटि दॿाउ आहे नार बंगाल खां हिन वक़्तु अरबी समूंड में दाख़िल थी रहियो आहे, रण कच्छ वारे इलाइक़नि मां। उन जे असर सां बरसाति जा वसकारा जेके आहिनि सो सिंध जे कराची डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ास डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह डिवीज़न में जारी आहिनि। इन जे असर सां सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे कुझु हिसनि में बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। जी, वॾी महिरबानी आगाही ॾियण लाइ।